मुंहिंजो हिकिड़ो चओ सुठो आहे त उहे उनजो पस मंज़र इहो ई आहे त जेके ॻाल्हियूं या जेके जुमिला जेके लफ़्ज़ जंहिं मौक़े लाइ सुहनि उन ते ई कजनि ऐं जॾहिं ॻाल्हाइजे बिल्कुलु संभाले ख़बरदारी सां आम करे त इहो मतिलबु इन सभिनी ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखे ऐं मां जो हीउ पुराणो कतो आहे कई साल अॻु में कंहिं किताब में छपियल आहे यादि पियो मुंहिंजो त ईद ते केॾारो थो बीठो करी ईद ते केॾारो थो बीठो करी या वॼाई थो ॾियारीअ ते ॾहर ईद ते केॾारो थो बीठो करी वाह या वॼाई थो ॾियारीअ ते ॾहर जे नथो ॼाणे महल जी राॻिणी जे नथो ॼाणे महल जी राॻिणी छो ओ मङणा छो खिलाए थो शहर त या त ख़ामोशी सभ खां वॾो हथियार आहे माण्हू ख़ामोश हुजे पर जे ॻाल्हाए त विज़डम सां संभाले छो त लफ़्ज़ पंहिंजे राति जे कमान मां निकितो त पोइ उहो पराई अमानत आहे या वरी के मौक़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ुशी जा हूंदा आहिनि त उनखे उन तरह सेलिब्रेट न कबो आहे या ग़म जा हूंदा आहिनि त उन मौक़े ते माण्हू ख़ुशियुनि जूं ॻाल्हियूं करे नामुनासिबु आहे तंहिंजे पस मंज़र में ई चो सुठो आहे।